बस अमर, अल्लाह जा लख थोरा है। अल्लाह मुझे बच्चे जा भाग भला किया। हाँ मासी, अदो जुसो ॾाढो भाग्य वारो आहे। असांखे त मासी ॾाढी ख़ुशी थी आहे। अदो मुश्ताक त सदाईं अदे जुसे ई पियो तारीफ़ कंदो आहे। हाँ बड़े छो न, मुझे बचड़े जो घाटो यार जो आ। चाची असांखे त विहण ई कोन पियो ॾे, चए जल्दी वञो चाचीअ खे मुबारक ॾेई अचो। अमर इहे तव्हांजा वड़ आहिनि। माण्हू खे हूअं बि हिक ॿिए जी ख़ुशीअ में शरीक थियणु घुरिजे। मासी हे मां तुंहिंजे लाइ रओ भरियो आहे, अचे पाए न। अड़ी मुंहिंजी मिठड़ी धीअ, अजाई हलाकी कई अथई पुट। हाणे मां हे पाए छा कंदसि, हे बि रखंदसि पंहिंजे बचड़े जी कुंवार लाइ। हाँ मासी, पोइ मासी अदे जुसे कॾहिं न कयो वियांव? बसि अमर, कुझु वांदिकाई मिले त इहो बि ॿार लाहे छॾिबो। हाँ मासी, अदी मूमल ॾाढी सुठी छोकिरी आहे। हा चाची अदे जूसे जो बि त मंगणो थियल आहे न, पोइ एतिरा ॾींहं शादी छो न पे करायो? बसि अमर, इहो छोकिरीअ जे भाउ दिलदार ज़िद कयो हो त जूसो कंहिं पके रोज़गार सां लॻे त पोइ असीं छोकिरी ॾियूं। चाची हाणे त अलाह सभु कुझु ॾिनो आहे अदे जूसे खे, हाणे देरि न कयो शादीअ में। हा हा मण हाणे कंदासीं, पर हा जाई इहो हमीदा जो बि त मंगणो थियल हो न, भला आहियो तयारियुनि में की अञा? बसि चाची, उहो जमाल असांखे संवत ई कोन थो ॾे, उहो वरी कराचीअ में शादीअ जी कोशिश में लॻो पियो अलाए छा। आई ॿुध माई, इहो वरी कीअं? मां त ॿ टे दफ़ा ॻाल्हि ॾेखारी अथमांसि, संवत ई कोन थो ॾेखारे। पाण बि वियोसि ॻाल्हाइण, पर वरी ईअं कीअं थींदो अम्मा? अहिड़ी सदा मलूका ॿी छोकिरी मिलंदसि छा? कोई सम्झे न। मां त मास्तर खे चई छॾियो आहे, असांजी छोकिरीअ लाइ के माइटियूं खुटियूं आहिनि छा? हा हा मड़ छो न, माइटियूं खोड़। बसि चाची अलाह पाण ई सणाई कंदो आहे। असां त ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। अदे जूसे बि माण्हुनि सां सदाई पे चङायूं कयूं आहिनि। हा बेशक, पर चाची अदे जूसे खे त सभु कोई घटि वधि पियो ॻाल्हाईंदो आहे। मास्तर त सदाई पंहिंजनि भाइरनि वांगुरु पियो सम्झंदो अथसि। हा मां जाई थी चए, जाई थी चए। पोइ चाची असां पाण में बि त ॻंढिजी सघूं था न। बाबा अंदर ठरी हुई वरसे। अरे यार हिकिड़ो गिलास पियो त ॾे। ऐं ॿुध, बाबे खे बि त शरबत पियार न। बाबा शरबत पियादो कर, सेहत लाइ तमामु ज़रूरी आहे। बाबा उथी उथी बाबा हाणे तूं हिते इन सोफ़े ते ई वेहंदो कर। हा ऐं थोरो मुंहं में रोब रखंदो कर, मूं वांगुरु। एॾो बि न बाबा, भॼी न पवी। थोरो सीट जी वे, जीअं वॾेरा सीट जी वेंदा आहिनि न, ईअं सीट जी वे। हा इहो ठीकु आहे, इहो ठीकु आहे। कमु उथी 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 बाबे खे ज़ोर ॾे कुलनि ते। उथी यार और ते कर गिलास। वञ ॾिस त केरु आहे दरवाज़े ते, वठी अची वञ। बाबू रोब रोब बाबा रोब। आओ ठीक सलामकुम यार धणी में खान दिलेर। वालेकुम सलाम वडेरा, खुश हो चंगा भला बीमणी खैर। सारे सनंदा सलामकुम। साईं साईं वॾा, साईं वॾा, भली करे आया साईं, भली करे आया। वियो साईं। अरे धणी में जान कहिड़ा हाल आहिनि अॼुकल्ह, ॾिसण में कोन था अचो। वडेरा असां तव्हांजा खादम आहियूं सरकार। वैसे नंढा तव्हांजो छा हाल आहे? ख़ुशि चाक चां भला जोड़। बसि अलाह जो शुक्र आहे, दुआऊं तव्हां जूं। भला छा पीबो, चांहि या बोतल या शरबत वग़ैरह? न न असुल कुझु न, घरां लस्सी पियो थो अचां। साईं ईअं वरी कीअं थींदो? पहिरियों दफ़ो असांजी ओताक ते आया आहियो। यारू वञ त 5-6 बोतलूं त खणाए अच। ऐं ॿुध, बोतलूं हिन दफ़े थधियूं आणजांइ। जे हिन दफ़े थधियूं न हूंदियूं त इहे बोतलूं सभु तोखे पियारींदुसि, ऐं इहे बोतलूं प्यारे प्यारे मारे छॾींदोमांइ। हा वञ। वडेरा ख़ुशि आहियो चङा भला बीमणी खैर। भला ॾियो हाल अहवाल। वैसे धणी में न ख़बर मिड़ी ख़ैर, हर को लॻो पिया पंहिंजी बज़ागिरी में, पर सोचियोसीं त न यार रईस धणी में ख़ान सां ज़रूरु मिलबो। सोची मिलिया आहियूं बीमणी खैर। बसि घुरिजे बि खैर। रईस धणी में ॾिसो था अॼुकल्ह हारियुनि नारियुनि जा इहे कम कारियूं फॾा फाड़ियूं लॻा पिया आहिनि। ऐं कॾहिं पाणीअ तां कॾहिं ॿिएजे तां, उनखां सवाइ बिरादरी जा फ़ैसिला त आहिनि ई आहिनि। ज़मीनदारियुनि में मज़ो कोन्हे, मिले पिया था गाॾे खे धिकियूं। जी साईं,
साईं गाॾे खे पिया धिकियो छो गाॾे में इंजन कान्हे छा अरे सुनंदा जोरावर आहियो सुन ॾाहो थी वियो असांजो वॾेरो चङो मुड़ुसु आहे उन सां त भुग करी न बसि मूं बसि कयो। मिड़े ख़ैर आहे सो रिश्तेदारी बि कान अची तव्हां सां मिलिया ऐं ॿिमिड़े ख़ैर बसि साईं भले आया जी आया असांजूं अखियूं ठहिरनि तव्हां असुलु ॻोठ जा बुनियादी माण्हू ऐं ॻोठ जा चङा मुड़ुस तव्हांजी अलाह साईं इज़त कई आहे अलाह जा अहसान आहिनि सच त अव्हांखे ख़ुशि ॾिसी असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे बसि इहे सभु तव्हांजा कुर्ब आहिनि अरे नंढा तव्हांखे घर जी उतांखे जी मुबारक हुजे साईं ख़ैर मुबारक साईं ख़ैर मुबारक अरे नंढा सच त ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे साईं तव्हां असांजा वॾा आहियो तव्हांखे ख़ुशी न थींदी पोइ भला हिन खे ख़ुशी थींदी आहे सोरे सोरे हाँ हाँ जेड़ी हुई है तो छो ही दिए दुकान का सौदो वठण सौदो मुफ्त में ॾींदो हुए छा पंहिंजा पैसा वठंदो हुए अरे बाबा बात कयो हिकिड़ो हिकिड़ो थी ॻाल्हि कयो ख़बर त पए साईं इंसाफ़ कर हे मां सां हक़ तो थो हणे तरस तरस बाबा सॼी ॻाल्हि कर आराम सां थधाईअ सां साईं असां आया हूं तोरे दाही फैसलो कर अरे माठ कर मां तोखे सुञाणा थदई जा पुट हा साईं हे ॾाढो भॾई अथव हिन मूंसां ॾाढा ज़ुल्म कया आहिनि बस कर माई तोखे बि सुञाणा असुल मथो खाई विया रे सन थियो पर इहो तव्हांखे थी पई आहे न त सिधो करे छॾियांव न न रईस छॾियो न वीचारा ग़रीब माण्हू आहिनि ठीकु आहे रेस नंढा तव्हां फ़ैसिलो करियो मां त तकलीफ़ कोन कंदुसि पर इहो तव्हां कॾहिं हा माई ॻाल्हि कर साईं मां आहियां तो ॾांहुं थींदा ई इंसाफ़ कर तूं मां चङनि मठनि ॾे वई आहियां फ़ैसिले लाइ पर कोई बि कोन थो ॿुधे मुंहिंजी अरे पर बाबा ॻाल्हि त अञा ताईं सम्झ में न आई आहे त तव्हां विड़ो छा ते था रईस मां काफ़ी वक़्त खां हिन जी दुकान तां सौदो सामान वठंदी आहियां पोइ होरिया ॾाढा पोइ हिनखे ॾोकड़ बि ॾींदी आहियां रड़ा रड़ा थी पैसा दी अरे बाबा तूं चुप कर हा मासी ॻाल्हि कर साईं रोंबा लापारा करियो माण्हुनि जा कपिड़नि जा टी न धोयो मां पंहिंजनि बचड़नि जा पेट पारींदी आहियां हाणे ॿ टे ॾोकड़ थी विया अथसि जास्ती त हुननि बचड़नि खे रोज़ दुकान ते माण्हू थो कटे बस बस मासी बस कर घणा पैसा आहिनि तुंहिंजा साईं 525 रुपया पर साईं मथियां 25 रुपया बि छॾियांसि थो बाक़ी बसि 500 रुपया वठा ॾियो चङो हे वठ 500 रुपया पर बि पक इन 500 जे सामान में तो 250 जी त मिलावट कई हूंदी हा साईं हाणे मां मिलावट कोन कंदो आहियां साईं हेतिरी साईं मार खाधी त अञा मिलावट कंदुसि साईं जे अॻिते मिलावट कई अथई त इहो तुआरो दुकान ख़रीद करे ॿाहिरि ॾियारे छॾींदुमि हा ॿुधई वठे पैसा पैसा नंढा छॾियो छो था पर पैसा भरियो छॾियो त माई पाण ई वञी पंहिंजा पैसा भरींदी अॼु त ॾियूं था घणी पोइ हाणे अॻिते न ॾींदासीं वठ हे वठ पैसा साईं महिरबानी अब आयो साईं आयो बसि हल हाणे मिलावट न कजां बसि हल अलाह बचन में बरकत ॾींदई अलाह इन खां वधीक ॾींदई मौला ख़ुशि रखंदई मासी हे वठ 500 रुपया ऐं पंहिंजे ॿारनि लाइ के नवां कपिड़ा वठिजा हा ॿुध भला ॿार तुंहिंजा स्कूल वेंदा आहिनि पढ़ंदा आहिनि न साईं जॾहिं कर पी मरी वियो अथनि वीचारनि स्कूल बि छॾे ॾिनो आहे हा चङो हीअं कर जो हाणे तूं ॿारनि खे स्कूल उमाणी थी कर हुननि जे स्कूल जो ख़र्चु ऐं कपिड़नि जो ख़र्चु मूंखां पई वठिजां हा पर ॿुध 8वीं जमात ज़रूरु पास कराइजां हा अलाह बचन में बरकत में छॾे अलाह सत हज कराई आमीन आमीन तो जेको मूं ते थोरो कयो आहे रब उन जो तोखे अचु मासी छा थी करी छो थी मुंहिंजी क़याम कारी करी तूं त मुंहिंजी माउ चेॾी आहे ॿियो हाणे वञी बचनि सां ख़ुशि थी हा ऐं अॼु उन्हनि खे बुसरी खाराइजां ऐं नवां कपिड़ा बि ठाराए ॾे वञ अब्बा अलाह ख़ुशि रखंदई अब्बा अलाह ख़ुशि रखंदई आमीन अब्बा सां ग़रीबनि जी दुआ कई
नाने का वधी गई मैं यूसुफ खान जी तो माण्हुनि खे खारे छॾींदो आख़िर केसि ताईं पंहिंजे खीसे मां ॾींदा रहंदो बसि साईं अलाह मिड़े ॾिनो आहे त कुझु न ग़रीबनि खे बि ॾिजे कीअं बाबा? हा बाबा बिल्कुलु सही। पर इन्हनि माण्हुनि खे असुल मोचड़े में हलायो न त ॻीचीअ में पइजी वेंदव। साईं इहा ॻाल्हि त बराबरि आहे पर साईं ख़ुशीअ सां भला केरु रोंदो आहे? मजबूरी ऐं लाचारी इंसान खे रुआरींदी आहे न बाबा? बाबा बिल्कुलु ठीकु आहे रेस नंढा जेका तव्हांजी मर्ज़ी मां बि भला हाणे हलां थो। मां दरअसल आयो हुउसि तव्हांखे दावत ॾियणु सुभाणे न परीहं तव्हांखे सॼे घर खे ऐं संगत साथ खे दावत आहे। तर जा ॿिया ज़मीनदार ऐं कामोरा बि ईंदा मंझंदि जी मानी आहे। ठीकु आहे न रेस नंढा? हा हा साईं बिल्कुलु तव्हां हरू भरू तकलीफ़ कई आहे रुगो न्यापो करायो आहे त असां ठका अची कयूं आहे ॿियो न बाबा? हा बाबा बिल्कुलु बिल्कुलु। न रेस ईअं वरी कीअं थींदो पाण हाज़िरी भरबी न्यापनि ते थोरो ई कमु हलंदो। न साईं न हाणे मयारी न कयो असां ज़रूरु ईंदासीं। हा महिरबानी लख लाइक़ तव्हां चङो चङो महिरबानी चङो मैं हाणे धणी में खान महिरबानी चङो वॾेरा ख़ुशि हूंदा। सलाम वर सलाम। बाबा हलंदासीं पंहिंजी सॼी संगत खे वठी हलंदासीं इहे ममतली पांती वारा इहे मास्तर वारा सभु गॾिजी हलंदासीं। हा बाबा हा बाबा सभु गॾु हलंदासीं। मिस फरीदा इहो मटीरियल सप्लाई वारो फाइल ते ॾिजो उहो फाइल थो चवां जेको खीरथर प्रोजेक्ट वारो आहे बाबा। जी चाचा। वरी चाचा बाबा व्हाट इज द प्रॉब्लम विथ यू मिस फरीदा? मां तव्हांखे केतिरा दफ़ा रिक्वेस्ट कई आहे अर्ज़ु कयो आहे डोंट कॉल मी चाचा डोंट कॉल मी चाचा पर तव्हां वरी बि साॻी ॻाल्हि था रिपीट कयो। बाबा घटि में घटि मुंहिंजो ख़्यालु नथा करियो ऑफिस जे डेकोरम जो ऑफिस जे डिसिप्लिन जो त कुझु ख़्यालु रखो। हरी चाचा चऊं फाइल ॾियो मूंखे साहिब खे ज़रूरी मीटिंग में वञिणो आहे। मूड ख़राबु था करे छॾीनि कमु। महिरबानी ठीकु आहे बाबा मिस्टर कुर्बान ऐं उहो लेटर टाइप कई मूंखे ॾेखार। इन में बाबा मिस्टेक्स हूंदियूं वरी मूंखे ॾिसणो पवंदो झटि कर साहिब खे ज़रूरी मीटिंग में वञिणो मूंखे ॾे। अरे बाबा हीअ त लेटर फाड़े पायो ईअं पंक्चुएशन जी मिस्टेक आहे छा कजे साहिब खे मीटिंग में ज़रूरी चङो हल तूं वेह वञी बाबा तव्हां कचहरी छॾो कमु वेही करियो। तव्हां थी आहियो ॻोठां? हा बिल्कुलु मासी ऐं तव्हांखे चयोमि त हली ॻोठां थी अचो। हा अम्मा सां तव्हांजे ॻोठ त ज़रूरु हलिबो पर अॼुकल्ह अम्मा जी तबियत कुझु ठीकु न आहे ऐं आसिफ जा बि एग्ज़ाम हली रहिया आहिनि। हा सची यादि अची वियो तव्हां चयो न सची माखी लाल हिन दफ़े मां तव्हांजे लाइ ॻोठां माखी खणी आवां। सची तव्हां छो तकलीफ़ कई? मूं त हीअ ॻाल्हि कई हुई। हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबे सां ॻाल्हि कईमि सो हिन दफ़े पाण माखी लाइ खणी आयो। भला मासी जी कीअं हुई तबियत? ऐं हा मुमल कीअं हुई? मुमल सां मिलण जी ॾाढी आदत अथमि। मिस्टर दिलदार साहिब थोरो ॿुधो ऑफिस में फ़क़ति ऑफिस जो कमु हलणु घुरिजे सम्झो था। देयर शुड बी नो कचहरी ऐं नो हाल अहिवाल। सर लेकिन असीं त ऑफिस जो पिया कमु कयूं। हा साईं ऑफिस जो कमु त कयो पिया। हा ॿुधो है भला सां वारो वक़्तु मिस्टर दिलदार साहिब साईं अञा ताज़ो ताज़ो अंग्रेज़नि जो दौरु ख़तमु थियो है छा त सस्तायूं हूंदियूं हुयूं हुन दौर में साईं। वाह वाह ओयो अथई हाणे छुटासीं। हा 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 सर सलामकुम हा हा अर्ज़ु कयां पियो। हा जी 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 सर हा हा पघारनि जो रजिस्टर हा सर दैट इज़ विथ मी। हा ऐं फाइल ग्रेजुएटी वारो फाइल हा सर सर मां 5 मिंटनि में न सर न सलामकुम न सर न मां हींअर खणी थो जस्ट नाउ हा हाणे थो खणी अचां सर हा 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 सर हा सलामकुम जी जी हा हा बाबा हाणे तव्हां ॻाल्हियुनि खे छॾियो कमु वेही करियो त मां अचां थो साईं वठासीं। चङो थियो जो जल्दी जिंद छुटी दादन साहब मां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्लीज़ तव्हांजी ॾाढी महिरबानी। न न हिन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे मासीअ खे थधि जो असरु आहे न माखी हुन लाइ ॾाढी सुठी आहे। हा माखी दिमाग़ लाइ बि ॾाढी सुठी आहे। आसिफ खे बि खाराईंदसि ॾिसो न अॼुकल्ह हुननि जा इम्तिहान हली रहिया आहिनि ॾाढी महिनत थो करे। हा मिलियो आहियां मां हुन सां रियली ही इज़ वेरी इंटेलिजेंट बॉय। हा
ॾाढो महिनती आहे CSS करण जो ख़्यालु अथव? हा भली एग्ज़ाम्स ख़तमु थियनिसि पोइ वठी वेंदोसांसि ॻोठु घुमाइण। अम्मा तव्हांजो ॾाढो पुछंदी आहे, अॼु हलो न असांजे घर? हा पोइ ॾिसां थो। साईं वाह 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 जो माखे जो शीशो आहे पियो मिस्टर दिलदार साहिब ईअं कयो छा सच त ॾाढियूं रसायूं लॻियूं पियूं आहिनि ऐं भला को असांखे बि माखी जो शीशो हथु करे ॾियो। हा छो न 200 जो आहे हिकिड़ो। हा 200 रुपया या न न माखी जो शीशो शहर में त 50-50 रुपए पे मिले। साईं पोइ उहा हूंदी बि गुड़ जी माखी। गुड़ जी माखी हैं बाबा मुंहिंजी शिकिल गुड़ जी माखी खाइण जहिड़ी आहे छा? हुनखे वरी कहिड़ा सिंग थींदा छा थी? न साईं तव्हां त सफ़ा असुल ख़ानदानी माण्हू सफ़ा वण मां लथल माखी खाईंदा आहियो सफ़ा सची कचे जी। चुप कर छोकिरा ॾाढो ॾिंगो आई पियो हा चङो चङो हाणे कचेरो छॾियो कमु ई करियो अरे करे त हलाल करे बि खाओ ऑफिस में बाक़ी कचे जी माखी जो मूंखे खाराए छोकिरी बाबा हिनखे मिस फरीदा हेठि खणी रख दिस इज आउट ऑफ एटिकेट ऑफिस में माखी रखियो वेठा शीशा तोखे ॿुधाए छॾिया मिस्टर दिलदार साहिब त मूं पंहिंजी ज़िंदगी में 4 आने जो शीशो माखी जो वठी खाधो आहे ख़बर थी ॿियो यू डू यू बिलीव मी बाक़ी ॻाल्हि थो करे कचे जी माखी मूंखे घर मूंखे तुंहिंजी माखी कान थी खपे। अम्मी दिलदार ॾाढो संजीदो छोकिरो आहे। चइबो त दिलदार वाकई तोखे सुठो थो लॻे। हा बसि ठीकु आहे हू मुंहिंजी इज़त करे थो ऐं मां हुनजी इज़त कयां थी। अम्मी अदो दिलदार कॾहिं पियो असांजे घर? पुट ॾाढो शर्मीलो आहे फरीदा केतिरा दफ़ा चयो अथसि हिते अचण जे लाइ पर नटाए थो वञे। अम्मी अदो दिलदार ॾाढो सुठो आहे मां हुन सां मिलियो हुउसि हिकु दफ़ो अदी जी ऑफिस में। तोखे तो मिलियो ई न आहे विड़े पियो अम्मा जी दिलि रखी। न न सची गुज़िरियल महीने कोन तव्हांजी मोकल जी दरख़्वास्त खणी हुउसि तव्हांजी ऑफिस। हा हा सची पोइ कीअं लॻो तोखे? ॾाढी इज़त कयईं मुंहिंजी कोल्ड ड्रिंक बि पीआराईं ऐं ॿियो छा? ॿियो अदा दिलदार मूंखे पंहिंजे ॻोठु हलण जी दावत ॾिनी ऐं तो क़बूल करे वरिती। हा मूं चयोमांसि त इम्तिहान ख़तमु थियनि त तव्हांजे ॻोठु ज़रूरु हलंदुसि घुमण। दिलदार अॼु असांजे घर अचे पियो पोइ भरपूर कचेरी कजो। अदी इहे ॻोठाणा ॾाढा शरीफ़ माण्हू थींदा आहिनि। हिकु दफ़े टूर ते वेंदे असांजी बस ख़राबु थी पई झंग में तॾहिं हुतां जे ॻोठाणनि असांखे पाणी जा दिल आणे न ऐं केतिरनि शागिर्दनि खे मानी बि खारायूं। वाकई? हा पुट इहे सादा ऐं मन अंदर जा उजरा माण्हू थींदा आहिनि। अबा ॾिस त सही दर ते केरु आहे शायदि दिलदार न अची वियो हुजे। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम अस्सलाम पुट अचो अचो वे पुट वे। महिरबानी मासी। छा हाल आहे मासी? ठीकु आहे? हा बसि कीअं पिया हलनि आसिफ तुंहिंजा पेपर? बिल्कुलु ठीकु पिया हलनि तव्हां ॿुधायो सभु ठीकु आहे? शुक्र आहे अलाह जी महिरबानी। अबा ॻोठु सभु ख़ैरु हो अधी चाक हुई मोमल त ठीकु हुई? हा मासी सभु ठीकु आहिनि दुआऊं पिया कनि तव्हांखे। अदी मुमल खे मुंहिंजा सलाम ॾिना हुया तव्हां? हा हा बिल्कुलु कीअं न तव्हांखे ॾाढो ॻोठ वारा यादि पिया कनि त कॾहिं था अचो असांजो ॻोठु घुमण। हा पा हलंदासीं कॾहिं। अम्मा तूं वञी मानी लॻाए टेबल ते जल्दी कर। न न मासी मानी जी तकलीफ़ न कयो। न न दादा मानी सवाइ कीअं रहंदी कचहरी? न न सफ़ा हींअर खायो पियो अचां बसि रुगो चांहि थी वञे। अड़े अब्बा मानी ख़राब कराईंदे छा तुंहिंजे इंतज़ार में असां बि मानी न खाधी आहे भले 2-3 खणी खाइजां। चङो मासी जेका तव्हांजी मर्ज़ी। भला आसिफ पेपर पंहिंजी मुड़सीअ ते पियो करे या कापीअ ते ज़ोर आहे? न न कोशिशि करे पंहिंजे तरफ़ां पेपर पियो कयां पर कॾहिं कॾहिं कुझु उस्ताद खां पुछी वठंदो आहियां। हा इहो उस्ताद खां पुछणु वरी बि ठीकु आहे बाक़ी यार अॼुकल्ह त किताब खोलियो इम्तिहाननि में वेठा कापी कनि। बसि अब्बा अलाह सां न्याय ॾियनि। हा मासी। हाणे त तूं ऐश कंदीअ मोमल अधु जूसो हाणे अमीर माण्हू थी वियो आहे। अदी उहो सोनी घुरियो जेको कन छिने छो छो छाजी करे? जूसो जॾहिं खां पैसे वारो थियो आहे असां न त भेरो करण ई छॾे ॾिनो अथसि। चवनि था त माण्हू नची वरायो अथसि रोज़ पियो त मिज़मानियूं खाए। असांखे त माइटनि जिन जे नाले कयो असीं हुन जे ओसीअड़े में सॼी उमिरि वेठियूं हूंदियूं आहियूं। अधु दिलदार भला छो नथो वञेसि? उनजो त नालो ई न वठि उहो अहिड़ो त पाणीअ वारो आहे जो रेस सॼो मरी पवंदो त बि ओॾां कोन वेंदो। अधु जूसो अहिड़ो माण्हू न हो तोखे त पसंदि बि ॾाढो कंदो हो। अदी माण्हू जे मटिजण ते को भरोसो।
असीं बि अजीब मख़लूक आहियूं। असांजा माइट पंहिंजी मर्ज़ीअ सां असांखे कंहिंजे हवाले कंदा ऐं पोइ वरी उतां छिनी वरी ॿिए कंहिंजे हवाले कंदा आहिनि। इहा हवाई त न कढ, अहिड़ी का ॻाल्हि थोरो ई थी आहे। अदी चाचे धणी बख़्श वारा रईस माण्हू थी विया आहिनि। हाणे बि असां ग़रीबनि खे न पुछंदा त असीं उन्हनि खे भला छा कंदासीं। मां जॾहिं आसमान में आज़ाद पखी बलरनि में उॾामंदे ॾिसंदी आहियां त मुंहिंजी दिलि अलाए छो ॾाढी उदास थी वेंदी आहे। ख़ासि तरह शाम जो जॾहिं पखी पुखण पंहिंजनि पंहिंजनि आखेरनि ॾांहुं मोटंदा आहिनि त मुंहिंजी दिलि उॾंदी वेंदी आहे। छो त तूं बि पंहिंजे आख़िरी में वञण थी चाहीं न? हा, शल मां बि पंहिंजे आखेरे वारी थियां। साईं न टूर्नामेंट में घटि में घटि 50 टीमूं वठंदियूं। हा साईं, एतिरनि टीमुनि खे हिसो वठणु घुरिजे। अदा इन्हनि जी रिहाइश ऐं मानी टिकियो जो बंदोबस्तु करणो पवंदो। हा साईं, पहिरीं वेही न सॼी डिस्ट्रिक्ट टूर्नामेंट जी बजट ठाहियो। बाबा सम्झो त 15,000 2,000 खनि मथां वाधू ख़र्च खणी रखोसि। साईं दादुला, असांजे स्कूल स्पोर्ट्स फंड केतिरो आहे? साईं असां वटि बैलेंस आहे 7,980 रुपया। बाबा कुझु तख़्ते लाइ बि रखिणो आहे। तव्हां हीअं कयो जो 5,000 खनि कढाए वठो। ठीकु आहे साईं। वालेकुम सलाम। अचो बाबा, अचो अचो। भला ॾियो ख़बर आहे छा थियो? साईं बसि 2,010 रुपया थियो कुल चंदो। वाह वाह, इहो तमामु सुठो। मियां इहा वॾी मुड़सी कई अथव। ॿियो साईं चंदे जा पैसा मिलाए कुल थिया 7,000। अञा 10,000 खनि खपनि। इहे केॾां अचनि पैसा? साईं चओ त माण्हुनि खां ॾंड हाणे पैसा वठी ॾियूं। पैसा कीअं न ॾींदा? न न, इहा हरकत न कजो बाबा। कोई ॾे या न ॾे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। ज़ोर ज़बरदस्ती इन ख़ैर जे कम में न आहे। साईं बाक़ी पैसनि जो त बंदोबस्तु करणो पवंदो। हा साईं, कुझु सोचूं था। साईं मूं वटि हिकिड़ी आइडिया आहे। चओ चओ बाबा, छा कजे? साईं तव्हांजो दोस्त आहे न मिस्टर यूसुफ ख़ान, उनखे फाइनल वारे ॾींहुं कयूं चीफ गेस्ट ऐं हुनखां कुझु चंदो वठूं। वाह जी ॻाल्हि कई अथई। ईअं थी सघे थो। साईं तव्हां हुन खां पैसा वठो न। बाबा मां हुनखे चंदे लाइ न चवंदुसि। इहो कमु तव्हां स्कूली शागिर्द करे सघो था। तव्हां हुन वटि वञो। यूसुफ तमामु भलो माण्हू अथव। साईं भला तव्हां सां गॾिजी हलो। हा ईअं थी सघे थो। मां तव्हां सां गॾु बेशक हलंदुसि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु महिरबानी। तोखे त चङी तरह ख़बर आहे त अधे धाणी बख़्श वारा ॾाढा वॾा माण्हू थी विया आहिनि। भली वॾा माण्हू थियनि, असांजी त सार कोन लधो। बसि ॾिस वेठी रंगे जा रंग। ॿुधूं था त ॾाढो पैसो वेठा था विञाइनि हरू भरू। बाबा हे कोसी मानी लथी आहे, हे खाओ। न पुट, मूं ढो करे छॾियो आहे। खा मानी खा, सॼो ॾींहुं थो बनीअ में लोड़ी। वाह वाह, अॼु त ॾाढो त ख़्यालु रखी मुंहिंजो। खारायो थी त मखण खाराए, बाक़ी लस्सी सां केतिरी मानी खाइबी? मखण बि खोड़, अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे। खीर मखण माल मड़ो बनी अन्न, ॿियो छा घुरिजे असांखे? शुक्र आहे अलाह जो। अमां उथी पीउ खे मखण आणे ॾे। हा मां मूमल जा पीउ जूसो खणी असांजो ख़्यालु न बि कंदो, पर मूमल त सुखी थी पवंदी न। असांजे त जाइ बि हाणे का ॻाल्हि न आहे। अधे धणी बख़्श वारनि वटि त अचनि था रोज़ानी तर जा वॾेरा ऐं कामोरा। हा हाणे ॿ ॾोकड़ ॾिसी हर को हुननि जो सलामी हूंदो, किथे था असां यादि अचूं न। इहो ॿुधो कोन थी त जेके टुल्ह ते से दिलि ते। हाणे त हर को उन्हनि जो सॼण थी पियो आहे। असांखे कहिड़ी लालच, भली ख़ुशी हुजनि शाल, रुगो 2 अखर निकाह जा पढ़ाए मूमल खे न वठी वञनि त असांजो कुझु भार हल्को थी पवे। उहो बि पाण खणी हिते अचनि न, बाक़ी पाण त न्याणी खणी कोन उन्हनि जी झोली मुछींदासीं। चवंदा त हाणे लड़की पिया आहिनि। चवे त तूं बि सच थो। भली बुख भरम जी चल न वञे शान, कोन्याणीअ खे धिके त कोन कढंदासीं। हा हा, ॿियो वरी? अबा असांजे बनीअ जे भर वारो ज़मीन जो टुकुर विकामे पियो। जे तुंहिंजी मर्ज़ी हुजे त खणी वठूं। अरे बाबा मुंहिंजी वरी छाजी मर्ज़ी? मर्ज़ी त आहे तव्हांजी, वठो न खणी भला। बसि पुट पोइ मां सुभाणे ई हुननि सां ॻाल्हायां। बाबा सुभाणे बि छो, अॼु ई ॻाल्हायो न, वठी छॾियो इहो टुकड़ो। ठीकु आहे बाबा, बिल्कुलु वठो। हा यार मास्टर किथे यार, अचण ई छॾे ॾिनो थी मिली। बसि यार मिड़ई थोरा कमकार वधी विया आहिनि। मास्टर ही त स्कूली शागिर्द था लॻनि। हा यूसुफ खान, ही जाइ बि मुंहिंजे स्कूल जा शागिर्द आहिनि। ॻोठ में वॉलीबॉल टूर्नामेंट पिया कनि।
वाह 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 जी ॻाल्हि आहे कुझु न ॻोठ में बि थिए न बाबा को शुगल बुगल हा पुट हा ज़रूरु कुझु त स्कूली फंड अथनि कुझु ॻोठ मां ऐं पाण में चंदो कयो अथनि पर यार अञा बि कुझु ख़र्च घटि अथनि भला केतिरो ख़र्च घटि अथनि साईं कुल ख़र्च 17,000 आहे तंहिंमां 7,000 कया अथऊं बाक़ी 10,000 खुटल आहिनि बस न रुगो 10,000 अरे बाबा ये असां ॾींदासीं खणी ॿियो छा साईं तव्हांजी वॾी महिरबानी न न बाबा इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे जे हूंदो हड़ में त पिया वांदासूं वसार साईं ॿी ॻाल्हि त तव्हांखे टूर्नामेंट जे फाइनल में चीफ गेस्ट कयो अथऊं साईं चीफ गेस्ट मास्टर इहो छा आहे चीफ गेस्ट आख़िरी ॾींहं ते जेको रांदीगरनि में इनाम विराईंदो आहे ऐं रांदि बि ॾिसंदो आहे न उनखे चीफ गेस्ट चइबो आहे पर मास्टर मूंखे त वॉलीबॉल रांदि अचे ई कान बाक़ी यार वंज वटी या बेलाड़ो या कोॾी कोॾी त वाह जी खेॾंदासीं न साईं तव्हांखे रांदि कोन खेॾणी पवंदी रुॻो हली वई रांदि ॾिसजो इनाम विराइजो ऐं आख़िर में थोरी तकरीर न न रांदि ॾिसण जा त असां मुड़ुस माण्हू आहियूं ऐं इनाम बि ॾाढा विराईंदुसि बाक़ी यार मास्टर इहा तकरीर बकरीर पाण खां कोन थींदी हा मिड़ई 2-3 अखर खणी ॻाल्हाइजो पर मास्टर इहे 2-3 अखर बि चओ भला ईअं कयो कुझु पैसा वधाए वठो इन तकरीर मां त जिंद छॾायो यार इहे 2-3 अखर मां लिखी ॾींदोसां तव्हां खणी पढ़ी ॿुधाइजो ॿियो छा हा चओ भला पोइ सुठनि अखरनि में लिखी ॾींदा बाक़ी पढ़णु मुंहिंजो कमु आहे ऐं छो न पढ़ंदासीं आख़िर त 8वीं जमात पास आहियूं वाह वाह तमामु सुठनि अखरनि में लिखी ॾींदोसां बसि त पोइ खण पनो ऐं पेन लिख वेही तकरीर बाबा अञा टूर्नामेंट में वक़्तु पियो आहे अरे बाबा कुलो थो भञी ज़ोर थोरी छा थो करी कढी छॾींदो वञो नौकिरी मां हा पोइ ठीकु आहे भला माशाल्लाह साईं मूंसां ज़ुल्म आहे साईं साईं मां ग़रीब बेवा साईं मूंखे पुटनि बि साईं अरे भाई साईं साईं मुंहिंजी मदद कर साईं अलाह कमन साईं मुंहिंजो घर बि मींहं में किरी पियो साईं अरे बिल ते वठी त वञी सरकारी इमदाद वठनि मूं वटि छा वठण आई मुंहिंजी मदद कर शाल अरे यार हलो बाबा हलो अरे बाबा कुछ जबरो झपको कोन लगी यो थई ए बाबा जरा घट मुझे साह ले लो मुझे राबोटा पता बस जगह हालत ता जो सामू आ बाबा अरे अब्बा डिसाइड करनो थियो या पाण के पुछड़ो करनो थियो बाबा अज मुझे पक थिया त असा में गुरबत ॾाढी आ ये बेचारा छा के ने जो तो कोने आओ बाबा बराबर सच तो चवी अरे यार अरे मैं शरबत खइया अस्सलाम वालेकुम बाबा साईं वालेकुम सलाम अबा दिलदार मस्त बिस्मिल्लाह खुश है बाबा अबा मां सदको के दिलदार खुश खुश छाला मुजी चरी भेण जो जॾहिं ॾिस मानी पचाइण में लगी पई आई अदा अॼु मूंखे इहा पक हुई त अॼु तो ज़रूरु ईंदो तोखे भला कीअं ख़बर पई तोखे को वायरलेस ते पैगाम मिलियो हो छा न न अॼु सुबुह खां कांग लवे पियो ओ हा यानी लोकल टेलीफोन सिस्टम चङो थी हाणे इन्ही ख़ुशीअ में हिकु गरम गरम मानी मूंखे मिली वई सची ॾाढी बुख लॻी आहे हा अदा लख मानियूं पुट जे लाइ अमा मुमल भाउ खे उखराटा पचाए ॾे गे बि मथो मखण बि रखी ॾिजांसि न मां न मखण कोन खाईंसि अजायो थुलो थींसि मां अरे वरी इहे शहर वारियूं ॻाल्हियूं माण्हू थुलो मतारो मुड़ुस माण्हू लॻे या सनो सीपक बाबा साईं अॼुकल्ह सने माण्हूअ खे पसंदि कयो वञे थो ऐं विलायत में त सनड़े थियण ते माण्हू लखे रुपया ख़र्च कनि था अधो हितां एॾो त मखण खाई वेंदो आहे जो पोइ अधे खे उते इहे सूट बि पूरा कोन ईंदा आहिनि ॾिस ॾिस वरी चर्चा बोरचाणी जॾहिं ॾिस मानी पचाइण में लॻी पई आई वञी कंहिं छोकिरियुनि जी हॉस्टल में बोरचाणी थी मां त अधी फरीदा जे विहांउ ते सॼो ॾींहुं मानी पचाईंदसि ॾिस ॾिस वरी हुन पढ़ाई छोकिरी जो नालो वरितो अथई अबा
हाणे तूं कॾहिं हुननि खे वठी अचु हिते त ॻोठ घुमायूं। हा मां मासीअ खे चयो त अथमि वाइदो बि कयो अथई त ॻोठां ज़रूरु घुमी वेंदासीं। भली अचनि असांजे अखियुनि ते अचनि, असांजा त बचा आहिनि बाबा। मां त अॼु फरीदा खे फर्स्ट क्लास रओ भरे ॾींदसि। न मां न, इहो जेको गजु भरे रखियो अथई न इहो ॾिजांसि। हा मां यार दिलदार वञी तो हैदराबाद सफ़ा गुम थी थो वञे, न ख़त न पट न न्यापो न सलाम। इहो छा आहे बाबा? बाबा का नई ॻाल्हि हुजे तव्हां लिखां बि खणी, साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं लिखां? पोइ बि हाल अहवाल को ॾुख सूर मूं वटि त का ख़ासि ॻाल्हि न आहे, पर गुज़िरियल दफ़े जॾहिं आयो हुउसि न त तव्हां हितां जी हिकु ख़ासि ॻाल्हि ॿुधाई त जूसो लखापती थी वियो। हा पुटु अलाह नवाज़ो। इहा मूमल पोइ त सही तुंहिंजी लय आहे बाबा, असां जणनि जी पारत अथई। छो छो मुंहिंजी लय छो आहे? लय त साईं जिन जी थींदी जॾहिं शहर मां मंडम लाल कुंवार करे ते वठी ईंदासीं। ॾिस ॾिस चरी पहिरीं तूं कुंवार थींदीअ पोइ मुंहिंजी कुंवार ईंदी। हा भाउ, छल रब ईअं करे हिकिड़ी कुंवार घरां वञे त ॿी कुंवार घर अचे। हा मां छो न ईंदी, ईंदी ज़रूरु ईंदी। छा ॻाल्हि आहे यूसुफ ख़ान, जो कुझु परेशान तो लॻी, ख़ैर त आहे न? हा यार मास्तर, तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। ॾिस न, तूं त मुंहिंजे ॾुख सुख जो यार आहे, तोखां मुंहिंजी का ॻाल्हि निकल त कान्हे न? हा हा कर न, छा ॻाल्हि आहे? अलाह साईं तोखे हेॾो नवाज़ियो आहे, पोइ तोखे छा जी ॻणती आहे? न न ॻणती त काई कान्हे, अलाह जा लख शुक्र आहिनि, पर ॾिस न, जिन मूंसां कड़ो पे गॾिजी खाधो उन्हनि खे मिठे खाइण महिल त न आहे विसारणो न। हा पर तूं त सभिनी सां सुठो पियो हली, सॼी संगत सां ॻोठ वारनि सां सॼी बिरादरीअ खे दिलि में जाइ ॾिनी वेठो आहीं। मां त नथो सम्झां त तोमां को कंहिंखे शिकायत हूंदी। हा इहा ॻाल्हि त बराबरि आहे, पर ॾिस न, सभु मूंखे मुबारकियूं ॾियण आया, जिन माण्हुनि सां मुंहिंजी सुञाणप बि कान हुई उहे बि मुबारकियूं ॾियण आया, पर चाचे गुरण वारनि मां कोई कोन आयो, न मुबारक ॾियण आया ऐं न ई वरी ख़ैरात जी मानी ते आया। भला तव्हां दावत ॾिनी आहिनि? हा हा, बाबे पाण चाचे कौड़े खे मोकिलियो हो मुंहिंजे साम्हूं। पोइ छो न आया? अहिड़ा माण्हू त न आहिनि। भला तव्हां मूंखे वियो अथनि जांच जूच लाइण, मतां का घर में चङ भलाई, मुंहिंजो मतिलबु आहे त बीमारी बड़ी न हुजनि। अलाए हाणे इहा ख़बर बि कीअं पवे। ॾिस न, हाणे त बाबे मूंखे वञण खां बि झले छॾियो आहे, चए थो त हू असांखे मुबारक ॾियण कोन आया, ख़ैरात जी मानी ते बि कोन आया, सो हाणे असीं ईअं कीअं वञूं? हा यूसुफ ख़ान, चाचे वारनि जी इहा ॻाल्हि त सही आहे। न यार, पंहिंजनि लाइ कोई ईअं सोचबो आहे छा? पंहिंजनि ॾे त माण्हू हलियो वेंदो आहे। हा पर का ॻाल्हि ज़रूरु आहे, मतां हुननि खे इहो ॾुख थियो हुजे त तव्हांखे पैसा मिलण खां पोइ तव्हां अचण वञण छॾे ॾिनो आहे। हा मां बि त ईअं थो सम्झां न। ॾिस न, अॻे त ख़ैरात जी मानी बि मां पाण खणी वेंदो हुउसि ऐं थोरे घणे कम लाइ बि मां पाण वेंदो हुउसि, ऐं जे न वेंदो हुउसि त बाबे वारा मूंखे ज़ोर ई मोकिलींदा। ऐं हाणे न को पाण था वञनि न को मूंखे था वञण ॾियनि। पोइ चओ छा कजे? भला मां जांच करायां? न न यार, ईअं बाबो हरू भरू कावड़ पोइ। ऐं हा, तोखे हिकिड़ी अकुल जी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे अञा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि लॻे थी। मतां दिलदार असांजे न वञण जे करे ॾुखारो थियो हुजे ऐं उन झले छॾियो हुजे त जीअं जेसीं असां न वञूं तेसीं हो बि असां ॾे न अचनि। हा बसि इहा ई ॻाल्हि हूंदई। हा मञी थो न, आहियां न 8वीं जमात पास। हा साईं 8वीं जमात पास त आहीं, पर पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿिन्ही धुरनि जी कावड़ आस्ते आस्ते लही वेंदी, पोइ खणी हली पाण मिली अचिजांइ। हा पर मास्तर, तोखे त ख़बर आहे न त दिलि ते कंहिंजो बि ज़ोर न हूंदो आहे। अॻे शादी इन करे न पई थी जो को कमकार कोन हुयो, पकी नौकरी कान हुई, ऐं हाणे जॾहिं सभु कुझु आहे त वरी पंहिंजे प्यारनि खे ॾिसण लाइ बि सिकी वियो आहियां। न न यूसुफ ख़ान, दिलगीर न थी बाबा, अलाह चङी कंदो। अॻे पोइ अधी मुमल तुंहिंजी आहे, पर चाहे विझबो सभिनी खे। हा मिड़ी थोरो सबर खां कमु वठि बाबा, अलाह चङा ई कंदो। पर हाणे उथ त हलो, ॿिन्ही तो चकर ॾेई अचो। हलो हलो उथ हली बाबा। अस्सलाम वालेकुम। अचो अचो साईं सलाम वालेकुम। अचो साईं अचो। न बाबा, पहिरीं तव्हां वियो न। पुट हिन सां मिल, हीअ आहे मियां शफ़ी मोहम्मद, घणनि सालनि खां पोइ शहर मां मोटियो आहे। हीअ मुंहिंजो नंढे इलाज जो संगती, असां असुल गॾु रांदियूं खेॾियूं आहिनि। हा जे तव्हां नंढे हूंदे यार आहे तव्हांजो, पोइ त असांजो बि वॾो थियो पियो, पोइ त पहिरें पई मिलियासीं। न न साईं, तव्हां वॾा आहियो असांजा, तव्हां बि ओतिरी इज़त लहिणो जेतिरी बापो लहे। हा
अवा ॿुधाए थो त वॾनि वॾनि शहरनि में ही लारियूं ऐं मोटरूं हलाईंदो हो सो असांखे बि ड्राइवर जी ज़रूरत हुई सो मूं चयोमांसि त असां वटि रही वाह 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 बाबा कमाल करे छॾियो पियो इहो त पाण चङो थियो घर जो ड्राइवर मिली पियो हाणे रईस शमीर खान जे ड्राइवर खे केसि ताईं भला मिनतूं कंदासीं हा वाह 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 मास्तर ड्राइवर भी पंहिंजो आहे गाॾी भी पंहिंजी आहे छो न त हाणे गाॾी ते चकर ॾेई अचूं वञी हलो 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 बाबा पहिरियों तव्हां अचो चाचा अचो हा हाणे त रोज़ चकर ॾींदा न त हुन ड्राइवर जो इंतज़ारु करिणो पवंदो चइबो त इहा ॻाल्हि आहे अड़े अला बच खान बाबा इहो वरी कहिड़ो नओं नकुली वॾेरो पैदा थियो बाबा हिन तरह में वैसे हिकिड़ो आम छोरो हूंदो हो वतंदो धिका खाईंदो चवनि था त कंहिं सेठे जी मदद कई आई पोइ सेठ जो मग़ज़ ख़राब थियो छा या ॾोकड़ भयसि पियो खणी छोरे खे ॾिनई साईं दिलि में जज़्बो आयोसि अॾे छॾियसि असांखे त अहिड़ो सेठ मिले ई कोन थो अला बच खान बाबा पोइ ॾिसो न हुन सेठ खे वठोसि को पतो पार साईं हू हितां जो न आहे कराची जो आहे हा साईं हा ॾिसो त केॾो न ॾिठो अथई पैसो ॼट खे सफ़ा लखनि में छा हा रईस अञा बि उन खां मथे भले तॾहिं त वते थो माण्हुनि में पैसा विराई थो हा हा असांजे ॻोठ जूं बि केतिरियूं मायूं वठी आयूं आहिनि कपिड़ा पैसा चइबो त इहा ॻाल्हि आहे अड़े असांजे राज जे माण्हुनि जा फ़ैसिला बि शुरू कया न हुन छोरे माण्हू ई खारे छॾिया अथई रेस नथो वठे पंहिंजो ख़र्च न वरी पुलिस जो किन खे त माॻो पंहिंजे खीसे मां पियो ॾिए पैसा तॾहिं त माण्हुनि खणी ओॾां ज़ोर रखियो आहे इहा ॻाल्हि आहे त पोइ रेस अॻिते त माण्हू असांखे लेखींदा ई कोन बराबर बराबर अला बच खान बाबा हिन वात ॻाढ़े छोरे खे का सेख त मिलणु घुरिजे न रेस ज़रूरी आहे न त ॻिचीअ पइजी वेंदो नांग जी शुरू में मुंडी मरोड़े छॾिजे रेस साईं हुकुम खपे बोतारा साईं रेस भला सफ़ा चट या रुगो कन महट फिलहाल कन महट अञा बि न सुधरे त पोइ ॾिठो वेंदो अला बच खान वञजांइ उन छोरे वटि चइजांइसि त असांजे राज जे माण्हुनि में टंक न अड़ाए गंदे पानी पीअण सबबि 40 ॿार अस्पताल हवाले तॾहिं त मां अम्मा ऐं बाबा खे पाणी पीअण छॾिया ई कोन रुगो तो शरबत ए अम्मा बाबा वाह जो वक़्त ते आयो वे त तोखे अख़बार मां हिकिड़ी ख़बर ॿुधाए वे वे बाबा तुंहिंजी ख़बर पोइ ॿुधूं था पहिरें मुंहिंजी ख़बर ॿुध इहो अॼु अलाह बख़्श आयो हो अलाह बख़्श बाबा अलाह त मिड़नि खे खणी बख़्शियो आहे पर इहो केरु आहे ऐं बाबा ॿुध जे त दावत ॾियण आया आहिनि त चई छॾियो त पंहिंजे वारे जो इंतज़ारु कनि मूं वटि अञा वांद कई कान्हे दावत खाइण जी ऐं बाबा ॾिस न ॾींहं में थींदा आहिनि 3 वेला मानीअ जा भला केतिरा वेला मानियूं खाईंदुसि बसि एतिरा ई खाई थो सघां बाबा दावतूं खाई खाई मुंहिंजी त बेख निकिरी वई आहे बाबा ही दावत ॾियण कोन आयो हो पोइ भला का पैसे ॾोकड़ जी घुर्ज हुजे न त ॾिसो न वधीक लाचारी आहे त 500-800 रुपया ॾेई छॾियो न छा अरे मां सदके वञे मुंहिंजा पुट इहा ॻाल्हि कान्हे तूं पीउ जी ॻाल्हि चङी तरह ॿुध त सही न हा चओ बाबा ॿुधाए भला छा ॻाल्हि आहे अबा रुस्तम खान मोकिलियो होसि रुस्तम खान इहो वरी केरु आहे रुस्तम खान ऐं छो मोकिलियो हुईंसि अबा चवाई मोकिलियो अथई त राज जा माण्हू ख़राब न कर पर बाबा मां राज जा माण्हू ख़राब किथे थो कयां मां त पाण उन्हनि खे सुधारण जी कोशिशि पियो कयां पर अब्बा उन्हनि खे इहा ॻाल्हि तुंहिंजी नथी वणे त तूं माण्हुनि जा फ़ैसिला करी ऐं माण्हुनि में पैसा विराईंदो वरिती अमा मां माण्हुनि जा फ़ैसिला करण उन्हनि जे घर त कोन थो वञा न हाणे माण्हू जे पंहिंजा फ़ैसिला खणी मूं वटि लड़ी था अचनि त माण्हू उन्हनि खे तड़े छॾींदुसि छा ऐं ॿी ॻाल्हि त रही पैसनि जी त पैसा बि मुंहिंजा पंहिंजा आहिनि अलाह साईं मूंखे ॾिना आहिनि त मुंहिंजा पंहिंजा पैसा आहिनि उहे विरायां थो न भला इन रुस्तम खान जे खीसे मां कोन थो कढां जो हिन खे पेट में अची वट पियो आहे अरे बाबा तूं त को ज़ोरावर आहीं हुननि जी लय थी घटि थिए न हू सम्झनि था त तुंहिंजे ईअं करण सां माण्हू हुननि वटि वेंदा ई कोन
पोइ बाबा पाण खे सुधारीनि न। जंहिं माण्हू खे मां मदद में 1000 रुपयो थो ॾियां उन खे 2000 ॾियनि, ॾिस त माण्हू उन्हनि ॾे लड़नि था या न। ए बाबा आउं सभु थो सम्झां, आख़िर 8वीं जमात पास आहियां।